डहरके में लॉकडाउन सबब मुतासिर थियल पोरियतन राशन न मिलण खिलाफ सुकियूं मानियूं खाई अनोखो एहतजाज कयो। डहरके जे वार्ड नंबर 13 अलकुतुब टाउन जा रहवासी लॉकडाउन सबब बेरोजगारी सबब बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। जन पारां सुकियूं मानियूं खाई इंतजामिया खिलाफ अनोखो एहतजाज कयो। उन मौके ते मीडिया आॾो ताईंदे मौलवी शरीफ लगारी, गुलाम यासीन शेख, जमील अहमद मलिक ऐं ॿियनि चयो त असां गरीब आहियूं ऐं मज़दूरी करे पेट पालींदा हुआसीं। लॉकडाउन जे करे असांजा कारोबार बंदि थी विया आहिनि। हाणे असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। असां चयूं ॾींहं खां वठी लॉकडाउन लॻो आहे, असां पंहिंजे घरनि में मैसूर थी विया आहियूं। असां रेड़ी हलाइण या मज़दूरी करण, ज़्यादा तादाद असां में होटल जे मज़दूरनि जो आहे। बेरोज़गारी असांखे मजबूर करे तव्हांजे साम्हूं बीहारियो आहे। सम्झे न, असांजो चूल्हो बिल्कुलु ॿरण खां विसमी वियो आहे। न असां वटि नाश्तो पचे थो, न लंच आहे, न नाइट आहे। असांजा ॿार बच्चा बुख ते वेठा आहिनि। हुननि चयो त मुख़्तियार कार राशन जे हवाले सां असांजी कॉलोनीअ में आयो, सर्वे करे वियो, पर अॼु ताईं असांखे राशन न आहे मिलियो, जंहिं करे असां बेयारो मददगार वेठा आहियूं। मुख़्तियार कार ऑफिस मञा माण्हू आया हुया, असांजी सर्वे कयूं, असांजे शनाख्ती कार्ड नंबर वरितऊं, मोबाइल नंबर वठी करे हिन टाइम ताईं असांखे इहो चयूं तव्हांखे टोकन ॾेई वेंदासीं, राशन तव्हांखे मिली वेंदो। अॼु ताईं असांखे राशन कोन मिलियो आहे, जेको असां एहतजाज जी सूरत में तव्हांजे साम्हूं बीठल आहियूं। एहतियात कंदड़नि डीसी घोटकी ख़ालिद सलीम खे अपील कई त राशन ऐं माली इमदाद कई वञे, जीअं हू बुखुनि खां बची सघनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk